भारत वञी शादी कंदड़ सीमा जखराणी खे हाणे पाकिस्तान मोकिलण जा इम्कान ज़ाहिर थींदा पिया वञनि। भारतीय जांच एजेंसियुनि पारां खांसि पुछा ॻाछा कई वई ऐं के अहिड़ियूं शाहिदूं न मिलियूं त हू जासूस आहे। जेतोणीकि वधीक जांच कई पई वञे, सीमा जे गैरकानूनी भारत वञण ते खेसि डिपोर्ट करे सघिजे थो, पर सीमा चवे थी त हू सचण लाइ भारत आई आहे ऐं हिंदू मज़हब इख़्तियार कयो अथई। हाणे हू पाकिस्तान न वेंदी। ज़रियनि ॿुधायो आहे त जांच इदारा जॾहिं सीमा खे खणी विया त खांसि सख़्तु पुछाणो कयो वियो ऐं जॾहिं सीमा वापसि घर आई त संदसि तबियत ख़राब थी वई आहे। हाणे सीमा खे कंहिंसां मिलण न पियो ॾिनो वञे ऐं संदसि घर में ई खेसि ड्रिप लॻाए इलाज कयो पियो वञे। सीमा चयो हो त हुन नेपाल में सचिन सां शादी कई हुई ऐं पोइ वापसि पाकिस्तान आई ऐं पोइ ॿीहर दुबई जे रस्ते भारत वई हुई। हू पंहिंजो नालो प्रीति ॿुधाए भारत में दाख़िल थी हुई। इन ॻाल्हि जी जांच कई वई त जांच इदारनि खे नेपाल में सीमा जी शादीअ जूं तस्वीरूं बि हथ अची वियूं। सीमा जूं खोड़ ॻाल्हियूं सचियूं साबित थियूं आहिनि, पर पोइ बि कुझु शकी ॻाल्हियुनि जी जांच हली रही आहे। सीमा जो उमिरि जे हवाले सां चवणु हो त पाकिस्तान में उमिरि घटि वधि थियणु आम ॻाल्हि आहे। माण्हू पंहिंजी उमिरि पैसा ॾेई घटाए छॾींदा आहिनि। ख़्यालु रहे त सचिन 23 सालनि जो आहे, सीमा 30 सालनि जी आहे। ॿिए पासे सीमा भारतीय सरकार खे अपील कई आहे त खेसि पाकिस्तान न मोकिलियो वञे। भारतीय माण्हू सीमा मामले जी जाखोड़ लाइ पाकिस्तान में बि पहुची विया आहिनि। हिकु भारतीय टीवी जे सहाफ़ी जेकाबाबाद में सीमा जे सेहरे सां मुलाक़ात करे सवाल कया। ग़ुलाम हैदर जे पीउ जो चवणु हो त सीमा जे भारत वञण जो खेसि पुट ॿुधायो ऐं पोइ हू कराची आयो त घर खे तालो लॻल हो। संदसि चवणु हो त सीमा जेकाबाबाद में थोरो वक़्तु तरसी हुई ऐं पोइ कराची रहंदी हुई, जितां हू भारत हली वई। असां चाहियूं था त सीमा ऐं ॿारनि खे वापसि पाकिस्तान मोकिलियो वञे। भारत में सीमा जी हिमायत ऐं मुख़ालफ़त में बयानबाज़ीअ जो सिलसिलो बि जारी आहे। कुझु धुरियूं खेसि भारत मां नेकाली ॾियारणु चाहिनि थियूं त के वरी चवनि था त हू सीमा खे वापसि वञणु न ॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk